प्यारो स्टेशन भरिसां गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल अब्दुरहीम अबड़ो में तालीम खाते जो अनोखो कारनामो साम्हूं आयो आहे। स्कूल जा उस्ताद वीज़ा ते मुक़रर करण जो इंकशाफ थियो आहे। प्यारो स्टेशन भरिसां गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल अब्दुरहीम अबड़ो तालका दादू में तालीम खाते जी मुबैना नाअहली करप्शन जो हिकु नओं इंकशाफ साम्हूं आयो आहे। ज़रीअनि मूजिबि स्कूल में 3 प्राइमरी उस्तादनि खे मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं उन स्कूल जी एसएनई में प्राइमरी उस्तादनि जूं पोस्टूं मौजूदु ई न आहिनि। ज़रीअनि मूजिबि मुक़रर थियल उस्तादनि में मंसूर अली मेमून, राशिद अली सुमर ऐं सजाद अली शामिल आहिनि, जेके मुबैना तौरु गुज़िरियल 2 सालनि खां मुसलसल स्कूल मां गैर हाज़िर आहिनि, पर उन बावजूदि बायोमेट्रिक सिस्टम में खेनि अब्सकाउंटर ज़ाहिर कयो पियो वञे। जंहिं ते ॻोठाणनि ऐं समाजी माण्हू सख़्तु एहतिजाज कंदे चयो त सिंध जी तालीम तबाह करण जो सबबु इहो आहे त दादू तालीम खातो अनोखो कारनामो करे प्राइमरी स्कूल में मुक़रर उस्तादनि खे हायर सेकेंडरी स्कूल में पोस्टिंग करे छॾी आहे। उस्तादनि जी जेका सरासर गैर क़ानूनी तालीम खाते सां मज़ाक़ आहे, हिननि खां ड्यूटी वठण बदिरां वीज़ा ते मोकिले छॾियो आहे, जंहिं मां इहो ज़ाहिर थिए थो त दादू तालीम खातो सिंध जी तालीम तबाह करण में रुधल आहे ऐं हू करप्ट माफ़िया सां भाङे भाइर बणियल आहे। हिननि वधीक चयो त तालीम खाते जी अहिड़ी नाअहली सबबु शागिर्दनि जी तालीम सख़्तु मुतासिर थी रही आहे ऐं सरकारी तालीम निज़ाम ॾींहों ॾींहुं तबाही न वधी रहियो आहे। उन मौक़े ते ॻोठाणनि डायरेक्टर एजुकेशन हैदराबाद, सेक्रेटरी तालीम कराची, तालीम जे वज़ीर सरदार शाह खां मुतालबो कयो आहे त मामले जो फौरी नोटिस वठी जांच करे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल अब्दुरहीम अबड़ो में वीज़ा ते वियल गोसरू उस्तादनि ऐं उन जे सहूलियतकारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे त जीअं असांजे मासूम ॿारनि जी तालीम तबाह थियण खां बची सघे। होॾां डीओ दादू ख़दीजा मुमताज़ मोकल ॾींदे ॿुधाए त उन मामले जी मूंखे ख़बर न आहे त उहे कंहिं मुक़ररु कया आहिनि। उहे उस्ताद मूंखां अॻु जा मुक़ररु थियल आहिनि, उहे पघारूं बि असांखां न खणंदा आहिनि। उन जी बदिली या मुक़ररी सेक्रेटरी तालीम कंदो आहे। मुंहिंजे हथ वस में कुझु बि न आहे। बाक़ी मां उन मामले जी जांच कयां थी। जी।